बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ जे प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आवां आहियां महताब अली नूर। नाज़रीन, ताज़ा तरीन अपडेट जेका आहे डेवलपमेंट उहा इहा थी आहे त GDA इलेक्शन 2024 जे नतीजनि खे रद्द करे छॾियो आहे ऐं उनखां पोइ उन्हनि बाइकॉट कयो आहे ऐं एहतजाज जो ऐलान कयो आहे। GDA सरबराह हुरनि जे रूहानी पेशवा पीर साहब पागारे इन प्रेस कॉन्फ्रेंस दौरान ऐलान कयो त उन जा वॾड़ा संदसि वालिद जेको आहे उहो बि GHQ सां गॾु रहियो ऐं फ़ौज खे नाराज़ करे अॻिते नथो वधी सघिजे, पर जंहिं मुल्क में अवां जी ॻाल्हि न ॿुधी वञे, अवां सां इंसाफ़ न थिए, अवां खे इंसाफ़ न मिले त पोइ पुरअमन एहतजाज जो हक़ु रखूं था। उन्हनि खां सवाल कयो त जेकॾहिं अवां एहतजाज कंदो त पोइ एस्टेब्लिशमेंट अवां खां नाराज़ न थींदी, त उन्हनि ते उन्हनि हिकु ई जुमिलो चयो त पीउ जेकॾहिं बार बार नाराज़ थिए त पोइ पुटु बि घर छॾे हलियो वेंदो आहे। इन जवाब ते प्रेस कॉन्फ्रेंस दौरान टकड़ा बि बुरकी पिया, पर ज़िक्र कयूं पिया त मरहलेवार एहतजाज जो ऐलान कयो आहे GDA ऐं नतीजनि खे रद्द कयो आहे त इहा हिकिड़ी एहतजाज जी शुरूआति आहे। इहो चयो वियो त सिंध जे अवाम जे हक़नि ते धाड़ो हयो वियो आहे ऐं ताक़तवर धुरियुनि पारां इहो धाड़ो हयो वियो ऐं हुननि इशारो ॾिनो त सभिनी खे ख़बर आहे त केरु ऐं कंहिंजे प्रेशर में इहो सभु कुझु कयो वियो आहे। उनखां पोइ ज़िक्र कयूं था त हुकूमत साथी जो जेको मरहलो आहे उहो अञा ताईं बुॾतर जो शिकार आहे। चयो पियो वञे त चूंडुनि खां पोइ शायदि सियासी इस्तेकाम अची वेंदो, पर अञा ताईं सियासी मुझारा वधंदा था वञनि। नून लीग ऐं पीपल्स पार्टी जी क़यादत विच में गुज़िरियल ॾींहुं जेका मुलाक़ात थी, अहम मुलाक़ात, उन मुलाक़ात में वरी नओं फार्मूला जेको आहे उन जी तजवीज़ पेश कई वई त अध मुदे जे लाइ भई नून लीग जो वज़ीर आज़म थिए ऐं अध मुदे जे लाइ वरी पीपल्स पार्टी जो वज़ीर आज़म थिए। ऐं आसिफ अली ज़रदारी साहब वाज़े कयो त पीपल्स पार्टी जी CEC जेका आहे उहा बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर आज़म जे लाइ नामज़द करे चुकी आहे। हाणे मुशावरत जो सिलसिलो हलंदड़ आहे। पंजाब में, बलोचिस्तान में ऐं वफ़ाक़ में इत्तेहादी हुकूमत ठाहिण ते इतफ़ाक़ ज़रूरु थियो आहे। इन हवाले सां तव्हांखे ॿुधायूं त थोरो ई माज़ीअ में बलोचिस्तान में अध मुदे जे लाइ 2 वॾा वज़ीर मुक़ररु थी चुकिया। अब्दुल मालिक बलोच ऐं सनाउल्लाह ज़हरी जेको आहे उहे अध मुदे जे लाइ इक़्तिदार जेको आहे उन्हनि संभालियो हुयो ऐं इक़्तिदार जो मज़ो वरितो हुयो। हाणे शायदि थी सघे थो अध मुदे जे लाइ वज़ीर आज़म जेको आहे उहो बि थी वञे। केतिरी मुमकिनात आहे इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। अनवारुल्लाह काकड़ साहब अहम प्रेस कॉन्फ्रेंस कई, चयो त चूंडूं आम साफ़ ऐं शफ़ाफ़ थियूं ऐं सभिनी खे लेवल प्लेइंग फील्ड ॾिनी वई। पार्लियामेंट में पहुचंदड़ वॾो ग्रुप जेको आहे उहो धांधली जा इल्ज़ाम पियो हणे। जेकॾहिं धांधली थी आहे त पोइ ख़ैबर पख्तूनख्वा में उन्हनि खे एॾी अक्सरियत कीअं मिली। पैनलिस्ट जेके शामिल थी आहिनि प्रोग्राम में, उन्हनि जो तारीफ़ असां कराईंदा आहियूं। नसीर मेमन साहब सीनियर तजिया निगार, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। डॉक्टर यूब शेख साहब, प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडो साहब ऐं इनाम भट्टी साहब असां सां गॾु आहिनि। थैंक यू सो मच, वॾी महिरबानी आहे सभिनी जी। नसीर साहब, हिकु त पीपल्स पार्टी ऐं नून लीग विच में ॻाल्हियूं बि हलनि पियूं, उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर अहम जेका डेवलपमेंट थी, GDA पारां चूंडुनि जो बाइकॉट बि कयो वियो, एहतजाज जो ऐलान कयो वियो ऐं उन्हनि चयो त जेकॾहिं पीउ बार बार नाराज़ थींदो आहे त पुटु बि घर छॾे वेंदो आहे। फ़ौज जे ख़िलाफ़ु त नथा वञी सघूं, पर पुरअमन एहतजाज ज़रूरु कंदासीं। हा, ठीकु आहे। इहो इनखे तव्हां नॉर्मल वठो, का वॾी डेवलपमेंट मूंखे कोन थी नज़र अचे त GHQ जे ख़िलाफ़ु न वेंदासीं, फ़ौज जे ख़िलाफ़ु न वेंदासीं ऐं रद्द करे छॾियो। इलाही सारियुनि पार्टियुनि रद्द कयो आहे, बाइकाट कयो। छा हुनजो मतिलबु इहो हूंदो त नईं ब्रह्मान वांगुरु खटियल 2 सीटूं जेके आहिनि उहे विड्रॉ कयूं वेंदियूं? बाइकाट जी माना त इहा हुजणु घुरिजे, अदरवाइज़ त बाइकाट मीन्स नथिंग। तो मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त का अहिड़ी गैर मामूली क़िस्म जी रिएक्शन वारी नौबत नथी नज़र अचे। मरहलेवार एहतजाज या नॉर्मल शइ आहे, थींदी रहंदी आहे पाकिस्तान में। कॾहिं बि पीर साहब पागारो पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ु उभौती न बीहंदो। इन खे तव्हां 1 सैकड़ो बि इन जो इम्कान न सम्झो। बाक़ी एहतजाज रिकॉर्ड कराइण उन त ठीकु आहे, उनजी पार्टी सम्झे थी त उन्हनि सां नाजाइज़ी थी आहे। इलाही पार्टियूं सम्झनि थियूं त उन्हनि सां नाजाइज़ी थी आहे, उहे ईअं ई पुरअमन एहतजाज कनि पिया, रद्दमल ॾेखारनि पिया, के सियासत तां उहिदा पिया छॾनि, के इस्तीफ़ाऊं पिया ॾियनि। इहा हिकिड़ो नॉर्मल रद्दमल आहे इलेक्टोरल प्रोसेस जो। सो ऑनेस्टली इहा का तव्हां चओ त वॾी डेवलपमेंट थी आहे, मूंखे का वॾी डेवलपमेंटनि में नज़र कान पई अचे, अनलेस त को वॾो ऐलान हुजे, रूटीन थिंग्स। ॿियो बाक़ी उन में मुंहिंजो ख़्यालु आहे त वॾा स्टेक्स जेके नेशनलिस्ट पार्टीज़ जे लाइ जा हुया उहे उन में माना ऐं हींअरो अलॻि उन ते हिकिड़ो प्रोग्राम करे सघिजे थो, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त इन सॼी गेम में उन्हनि खे मल्टीपल लॉस थियो आहे, रुगो इलेक्शन जो न, ॿिया बि लॉसिस थिया। पर दैट्स माई ओपिनियन। अलॻि इन ते प्रोग्राम ज़रूरु असांखे करणु घुरिजे टू अंडरस्टैंड दी पॉलिटिकल डायनामिक्स ऑफ सिंध, स्पेशली द नेशनलिस्ट पार्टीज़। उन्हनि जा लॉसिस एंड गेन्स कहिड़ा थिया, गेन्स बि थिया आहिनि बाय द वे, त उनखे उन लाइ छॾियूं था। जॾहिं तव्हां हुन ते ॻाल्हाईंदो त अलॻि ॻाल्हाईंदासीं। ॿियो तव्हां इन सां लाॻापियल
हींअर ई क्वेश्चन डिस्कस करणु घुरो था या उहो सुवाल अलॻि आहे? इहो please नसीर ॿुधायो। साहब, सिंध जे हवाले सां बि GDA जो इहो ऐलान का इम्पोर्टेंस नथो रखे। सिंध में पीपल्स पार्टी वटि अकेले अक्सरियत आहे ऐं GDA जमात इस्लामी उन खां पोइ PTI ऐं ॿिया धड़ा बि जेकॾहिं एहतजाज करणु शुरू करे ॾींदा त पोइ फ़र्क़ु न पवंदो इन जो सर? अच्छा, एहतजाजनि जी मां तव्हांखे डायनामिक्स थो ॿुधायां। JUI कल्ह एहतजाज कयो आहे, शायदि अॼु बि करे पई। अगेन डेमोक्रेटिक राइट आहे, फुली रेस्पेक्ट है। डायनामिक्स इहा आहे त फज़लुल्लाह साहब वटि 11 सीटूं आहिनि बलूचिस्तान में, उनखे पीपल्स पार्टी नवाज़ लीग सां गॾु हुकूमत ठाहिणी। सो जॾहिं उते हुकूमत ठाहींदा त ज़हन में रखियो त मौलाना साहब वटि जंहिंखे वफ़ाक़ में सिर्फ़ु मुंहिंजे ख़्याल 4 सीटूं मिलियूं आहिनि, उन जे बलबोते ते बलूचिस्तान जे बलबोते ते वफ़ाक़ में थोरे घणे शेयर लाइ निगोशिएट कनि। ऐं मौलाना साहब स्मार्ट निगोशिएटर आहे। ज़रूरी न आहे त वज़ारत वठे, का हिकु सलाहकारी, को 2-4 ऑफिसर पंहिंजा लॻी वञनि। KP में हुनखे ह्यूज सेटबैक थियो आहे, त हू वफ़ाक़ में का कश्मीर कमेटी टाइप कुझु न कुझु पंहिंजी प्रेज़ेंस मेंटेन करणु चाहींदो। मां नथो सम्झां त सिंध में जेको कुझु थियो आहे उनखे बेस बनायो, हू मथीं सतह ते वॾी गेम खे पंहिंजीअ खे फिटाईंदो। फज़ल रहमान हिन मामले में तमामु तेज़ सियासतदान आहे। तो इहो हिकु अधु ॾींहुं एहतजाज वग़ैरह कल्ह रोड बंदि थिया, उहो रिकॉर्ड ते अची वियो एहतजाज। अॼु शायदि इलेक्शन कमीशन जे साम्हूं धारणा लॻा आहिनि, विच इज़ बेटर वे, बजाए रोड रस्ता बंदि करे अवाम जूं ज़िंदगियुनि खे अज़ाब ॾिजे। जंहिं तव्हांखे ॾुख हुयो आहे उनजे दर ते हणो। अञा बि जेकर उन्हनि खे मां सलाह ॾींदुसि त पिंडी ऐं इस्लामाबाद में जेके वॾा दरवाज़ा आहिनि जिन उन्हनि खे ॾुख हुयो आहे, उन्हनि वटि उनखे धरणा हणणु घुरिजनि। सिंध वीचारी कड़ो ॾोह कयो आहे, जो 26 रोड था बंदि कयो। मुला जमायत वारा बि कावड़िजे त कराची थो बंदि करे बाबा, सभिनी खे शिकायत आहे एस्टेब्लिशमेंट आरायो त एस्टेब्लिशमेंट त हेॾां वेठी आहे। हिते अचो, महिरबानी करे धरणा वरणा हणियो, मरी रोड बंदि कयो, फैज़ाबाद बंदि कयो, पार्लियामेंट जो हीउ जेको रेड ज़ोन आहे हिते तव्हांजा कारकुन पहुची वञणु घुरिजनि अॼु सुभाणे ताईं, ऐं अची हुनखे ब्लॉक करे छॾनि जेकर तव्हां सां वॾो ज़ुल्म थियो आहे एॾो। सिंध में छो था करियो? सिंध में छा थींदो? फैज़ाबाद जी नसीर आदत पियल बि अथनि। हा, उहो रस्ता बि ॾिठल अथनि। ऐं ॿियो त जिते जमायत इस्लामी जे सरबराह हारायो, जिते JUI जे सरबराह हारायो, परियां वॾा धरणा उते लॻणु घुरिजनि। उतां बि मोटरवेज़ था लंघनि आसपास में, उहे बंदि करणु घुरिजनि। उहो सभु छॾे सिंध जा बाईपास बंदि कयो वेठा आहिनि। सो मूंखे हिन जी ऑनेस्टली मां हिन में का बि पॉलिटिकल सेंस कोन थो ॾिसां। बाक़ी ठीकु आहे, लोकल एहतजाज आहे, लोकल एहतजाज त पोइ JUI जमायत इस्लामी त चए थी न त असां सॼे मुल्क में ज़्यादती थी आहे। सभु धरणा ॿिया हंधि बणनि। वाए सिंध इज़ ओनली टारगेट। मां नथो चाहियां न सिंध में न कनि, पर रुॻो सिंध में कंदा त सुवाल पैदा थींदा, आख़िर भला सिंध जे माण्हुनि कड़ो ॾोह कयो। तो इन करे मूंखे JUI जो एहतजाज घणो को इंतिहा ते वेंदे नज़र कोन थो अचे। फज़ल रहमान साहब बिगर गेम ऐं चेस बोर्ड ते वेठो आहे, हू उन पासे पंहिंजूं शयूं ठीकु कंदो। सिंध में मुंहिंजो ख़्यालु अंदाज़ो इहो आहे त जीअं त वफ़ाक़ में पीपल्स पार्टी ऐं हुनजी गॾियल हुकूमत ठहणु वञे पई, हुन में उहे MKM खे शेयर ॾींदा। जिन MKM खे महिनत करे सीटूं खटायूं, जिन गॾायो हो, जिन जलसा कराया, जिन ठाह कराया, जिन सीटूं खटायूं, उहे हाणे हिन स्टेज ते गेम खां आउट कोन कंदा। उन्हनि खे वफ़ाक़ में बि शेयर ॾियारींदा, ऐं जीअं त वफ़ाक़ में अंडरस्टैंडिंग थींदी त सिंध में बि शेयर ॾींदा। ज़रूरु कुझु न कुझु हुनखे सिंध में हू ॾियारींदा। केतिरो ॾियारींदा मां नथो चई सघां। ज़रदारी साहब बि वॾे चेस बोर्ड ते वेठो आहे, उनखे बि उनजी नज़र बलूचिस्तान, पंजाब ऐं वफ़ाक़ टिनी ते आहे। तंहिंजे करे हू सिंध में थोरो घणो हुन वटि ॾियण लाइ घणो कुझु आहे। उन मां जेकर झोल मां हिकु अधु बुक भरे विराए छॾींदो, उनखे का घणी गणती बि कान थींदी सिंध जे हवाले सां। सो इन तरफ़ शयूं वेंदे नज़र अचनि थियूं। हिकु अधु ॾींहुं एहतजाज जो आहे, हीउ मामिलो मूंखे सिंध में घणो एस्केलेट थींदे नज़र कोन थो अचे। ठीकु आहे नसीर मेमन साहब, थैंक यू सो मच सर। डॉक्टर अयूब शेख साहब, पहिरियां चूंडूं थींदियूं या न थींदियूं इन ते मुंझारा हुया, हाणे वरी हुकूमत साज़ी वारो मरहलो इन ते तमामु घणा मुंझारा त केरु हुकूमत थो ठाहे, कंहिंखे मुबारकूं ॾियणियूं पवंदियूं। हीअ जेका अंदरूनी कहाणी साम्हूं आई आहे पीपल्स पार्टी ऐं नून लीग जी क़यादत विच में मुलाक़ातुनि जी, अधु मुदे जे लाइ PP जो वज़ीर आज़म, अधु मुदे जे लाइ नून लीग जो वज़ीर आज़म, इनखे तव्हां कीअं था ॾिसो? पीपल्स पार्टी पोएं दौर में डेप्यूटी वज़ीर आज़म जो उहिदो क्रिएट कयो हुयो, ऐं बलोचिस्तान में वरी अब्दुल मालिक बलोच ऐं सनाउल्लाह ज़हरी अधु मुदे जे लाइ वॾा वज़ीर बि रही चुका। सर, मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त वफ़ाक़ी सरकार में जेकॾहिं का बि पार्टी इन क़िस्म जी क्वेश्चन ते वञे थी त लिखी छॾियो, जेका बि इन ते राज़ी थींदी उहा नुक़सानु कंदी, पोइ ॿिन्ही पार्टियुनि जो नुक़सानु थींदो। कल्ह मूं हिकिड़ी फिल्म ॾिठी, खंजर हिकिड़े खे हथ में हो, खंजर ॿिए खे हथ में हो, जी ॿई भाकुर पाइण लाइ आया, ॿिन्ही जा खंजर खुलियल आहे, हिक ॿिए खे हयूं, ॿई मरी विया। हीउ जेको अधु अधु मुदे वारो किसो आहे न, इहो खंजर हथ में, महिरबानी करे इन क़िस्म जी कंहिं बि तरकीब में न वञो, फासी पवंदव।
मां तव्हांखे हिन जो जवाब थो ॾियां, मिसाल थो ॾियां। जी तव्हां फ़र्ज़ु कयो 5 सालनि मां 2.5 साल पहिरियां कहिड़ी बि धुर खे ॾियो, उहे 2.5 साल जेकॾहिं मुल्क में पैसो न अची सघे त उन धुर जी जेका गिला थियणी आहे, गीबत थियणी आहे, उनजो तव्हांखे अंदाज़ो आहे? साईं असां त अवल ई चयो हे ईंदा त पोइ मुल्क खाई वेंदा, ऐं हीअं थींदो हीअं थींदो हीअं थींदो। वरी जेको ॿियो अधु आहे उहो जेकॾहिं उन्हनि खे मिले ऐं उते पैसा अची वञनि त ऑटोमेटिक उन ॿिए अधु खे ॼण त ईंदड़ इलेक्शन जे लाइ बि उहो बोनस मिली वियो त हाणे इलेक्शन मथां आहे ऐं मां हीअ पोएं अधु में ही कमु कराए वञा, पहिरें अधु वारे जो अला मालिक। इन करे कॾहिं बि इन क़िस्म जी इहा रिस्क न आहे, इहा बेवकूफ़ी आहे। रिस्क त वॾा फ़ाइदा बि ॾींदी आहे, इहा बेवकूफ़ी। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त उहिदनि जी मटा सटा करे ही पाण में वेहनि, उहिदा वठनि, ऐं ईअं बि थी सघे थो त वज़ारतूं न वठनि ऐं गॾिजी कमु कनि। कमाल जो मौक़ुफ़ आहे इहो त उहिदा न वठनि, वज़ारतूं न वठनि ऐं गॾिजी कमु कनि जमहूरियत जे बका वास्ते, ऐं मुल्क में इहो मिसाल क़ाइमु कनि त असां कुझु बि वठण खां सवाइ जमहूरियत लाइ इहो सभु कुझु कयूं। कोन थो थिए, पाकिस्तान में रिवाज कोन्हे, रिवायत कोन्हे। आउं सम्झां थो जीअं नसीर साहिबु चए थो सुभाणे ऐं परीहं ताईं हीउ मामिलो ख़तमु थी वेंदो ऐं हीउ जेको ॾियणो वठिणो आहे उहो सभु थी वेंदो। ठीकु मूंखे आहे। हिकिड़ी ॻाल्हि बि चवणु ॾियो, नसीर साहिबु हुनजी मूंखे इजाज़त बि ॾिजो त मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे चवां, तव्हांखे न पर पंहिंजे ॾिसंदड़नि खे ॿुधायां त कॾहिं कॾहिं जेके माण्हू ॾुखियनि हालतुनि में शयूं संभालींदा आहिनि उहे ख़ुदि इस्टेब्लिशमेंट जा अंदरि वेठल सभ खां वॾा माण्हू हूंदा आहिनि। ऐं मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त जनाब इमरान ख़ान जे पार्टीअ जे नाले में जेको फ़सुलु लथो आहे, इन सॼे फ़सुल खे टाइम ऐं स्पीड ॿिन्ही वसीले ही ज़ाया कराइण जे पासे पिया वञनि। ही ज़ाया कराईंदा, ही नुक़सानु कराईंदा, ऐं नुक़सानु बि इहो जेको थींदो उहो वरी बि हिननि जो थींदो ऐं माण्हू पोइ हिननि खे पाण ई चवंदा तव्हां फ़ैसिलो करे न सघियो, हीउ फ़ैसिलो न कयव, हीउ न कयव, हीउ न कयव, हीउ न कयव। वरी अचूं था उन साॻी ॻाल्हि ते, मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी, नवाज़ लीग ॿिन्ही खे करिणो पवंदो गॾु इतिहाद, ऐं कुझु इतिहादी जेके कन्वेंशनल इतिहादी आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा हूंदा आहिनि उहे गॾिजी हुकूमत ठाहिनि ऐं जेका बि करणी अथनि उहो सभु कनि। आउं अॼु टाइम टीवी ते इहा ॻाल्हि चवंदे सहूलियत महसूसु थो कयां त असां टाइम टीवी ते इलेक्शन खां अवल चवंदा हुआसीं, पर हाणे इलेक्शन खां पोइ रफ़ीक साहब हाणे मूंखे चवंदे का बि हॿक नथी थिए त अपर पाकिस्तान ऐं लोअर पाकिस्तान ॿिन्ही जी मैनेजमेंट अलॻि आहे, ॿिन्ही जी पॉलिटिक्स अलॻि आहे, ॿिन्ही जी सियासत अलॻि आहे, ॿिन्ही जी इलेक्शन अलॻि आहे, ॿिन्ही जो सॼो वहिंवार ई अलॻि आहे। ऐं सॼो वहिंवार अपर पाकिस्तान ते ई डिपेंड थो करे। सिंध सूबे में पीपल्स पार्टी ज़बरदस्त अक्सरियत खणी आई आहे, सभु मिसाल टोड़े छॾे, ऐं उन जे बावजूद बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जेकॾहिं हिते बि इत्तेहादी हुकूमत ठाहे त पोइ इन जो मतिलबु आहे त हीअ असांजो जेको लोअर पाकिस्तान आहे इहो अपर पाकिस्तान जे बिल्कुलु नौकरीअ में लॻी चुको आहे, इहा नौकरी कंदा रहंदा ऐं सिंध वधीक ख़्वार थींदी रहंदी। पाकिस्तान पीपल्स पार्टी खे सम्झणु खपे, उनखे बचा करणु खपे ऐं उनखे ख़ुदि रवाज विझणु खपे त जमायत इस्लामी उन्हनि जी अपोज़िशन में वेही सघे, मुतहिदा उन्हनि जे अपोज़िशन में वेही सघे, GDA उन्हनि जे अपोज़िशन में वेही सघे। कॾहिं कॾहिं अकेले सिर्फ़ु हुकूमत हलाइण जो डांस सिखो, अकेले सिर्फ़ु हुकूमत हलाए ऐं पंहिंजी जेका तव्हांजी एफिशिएंसी मणिया गुण तव्हांजा आहिनि उहे माण्हुनि खे ॿुधाए सघो। डॉक्टर साहब अवांजी ॻाल्हि खे रद्द नथा कयूं, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे सलाह इहा भली आहे पीपल्स पार्टी जे लाइ, पर माज़ी बि गवाह आहे त
वाज़े अक्सरियत हुजण जे बावजूदि पीपल्स पार्टी आसिफ ज़रदारी साहब उन वक़्तु बि MQM खे पाण सां गॾु मिलायो सर। उन माज़ी जे गवाही जे बुनियाद ते आउं वरी थो तव्हांखे ॿुधायां त उहा बि नुक़सानु ॾेई वई आहे, भला उन मां सिखो खणी। ठीकु आहे सर, थैंक यू सो मच डॉक्टर अयूब शेख साहब। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडो साहब, अवां जो छा ख़्यालु आहे सर? अपर पाकिस्तान लोअर पाकिस्तान जो ज़िक्र कनि पिया डॉक्टर अयूब शेख साहब, ऐं ॿियो वरी अधु मुदे जे लाइ वज़ीर आज़म खंजर ॿिन्ही पार्टीज़ जे हथनि में आहिनि डॉक्टर साहब जे बकौल। मुंहिंजो ख़्यालु आहे त ओवरऑल त एनालिसिस डॉक्टर साहब ठीकु आहे, पर हिन में असां हमेशह हिकिड़ो वॾो फैक्टर आहे जंहिंखे जॾहिं पॉलिटिकल एनालिसिस कयूं था उनखे मिस था कयूं पिया। हिकिड़ी हिडन पॉलिटिकल पार्टी आहे, उहो उनजो पॉलिटिकल पार्टी जो हिकिड़ो हिसो आहे। जेका ॻाल्हि मिसाल तौर ते इहा असां जॾहिं कयूं था पिया, पीपल्स पार्टी तॾहिं बि ठाही हुई, बिना उनजे पीपल्स पार्टी अॼु बि न ठाहे। असां उन फैक्टर खे विसारियूं था जंहिं फैक्टर 1988 वारी स्वीप्ट इलेक्शन जेका हुई पीपल्स पार्टी जी, बेनज़ीर साहिबा जहिड़े वॾी कदावर शख़्सियत सां हुननि नेगोशिएट कयो ऐं हुननि चयो त साहिबज़ादा याक़ूब बि मिलंदो, हीअ बि थींदो, हीअ बि थींदो, हीअ बि थींदो, हीअ बि थींदो। तव्हां डॉक्टर साहब खे यादि हूंदी आहे ॻाल्हि त केॾा हार्ड नेगोशिएशन्स थिया हुया, ऐं पोइ MRD मूवमेंट सां लाॻापियल माण्हू जेके पीपल्स पार्टी जा पुराणा माण्हू हुआ ऐं ॿिया माण्हू सभई सख़्तु मायूसी शिकार थिया। यार एतिरी इलेक्शन खटण खां पोइ बि माना ई नेगोशिएट करे ऐं अधु हुननि जो इक़्तिदार में हिसो आयो। ऐं पोइ तव्हां ॾिठो त 88 खां पोइ 90s जो सॼो ॾहाको कीअं शयूं थींदियूं रहियूं। हिकिड़ी शइ मुक़दम हुई, हिकिड़ी शइ स्टेबल रही, हिकिड़ी शइ रही, उहा हुई MQM। हाणे बि MQM जेका आहे उन्हनि खे सीटूं कीअं मिलियूं आहिनि जॾहिं पब्लिक सपोर्ट कान्हे का। पहिरीं त इहो ड्रामो थींदो हुओ पब्लिक सपोर्ट आहे न। सो इहे आहिनि वॾी धुर जा माण्हू। इन्हनि खे इक़्तिदार जेकॾहिं न मिलंदो त पोइ माना छा मिलंदो हिननि खे? कुझु त मिलंदो न हिननि खे। इहे माना कहिड़ियूं लॉयल्टीज़ आहिनि, पंहिंजे वोटरनि खे उन्हनि खे छा चवनि ऐं कनि। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त उहा जेका पॉलिटिकल पार्टी आहे उन जो हिसो वॾो हिसो आहे हर सूबे में, हर ज़िले में, हर जाइ ते थींदो। बाक़ी जेका सियासी जोड़ तोड़ आहे इहा असां ॾिसी रहिया आहियूं। इन में मूंखे लॻे थो त फार्मूला A या B जेको बि ठहे थो पियो त 2.5 साल वारो फार्मूलो आहे ऐं कुझु विज़ारतुनि जा हिसा ॾेई करे, ऐं पोइ इहो बि थी सघे थो। अॼु फैसल करीम कुंडी बि ॻाल्हि कई आहे, पर इम्पॉर्टेंट ॻाल्हि इहा आहे जेका नसीर ऐं डॉक्टर साहब कंहिं हवाले सां कई आहे। ॾिसो पीपल पंहिंजो जेका PTI आहे उहा जेका कॉमन पॉलिटिकल विज़डम आहे उन खां बिल्कुलु आरी आहे। इलेक्शन ताईं हिकिड़ी ॿी गेम हूंदी आहे, जीअं इलेक्शन ताईं बिलावल हुन ख़िलाफ़ु ॻाल्हायो पिए ऐं पोइ हुननि चयो त भाई इलेक्शन जी ॻाल्हि थींदी आहे। इलेक्शन खां पोइ पोस्ट इलेक्शन सिनारियो बिल्कुलु ॿियो थींदो आहे। इलेक्शन खां पोइ तव्हां ॻाल्हाईंदा आहियो, हर नंढे वॾे एक्टर सां ॻाल्हाईंदा आहियो। इक़्तिदार डेमोक्रेसी में हिकिड़ो गॾियल हिकिड़ो वहिंवार आहे। पीपल्स PTI जेका आहे उन्हनि खे इन हद ताईं सरियो आहे, हू सम्झनि था त हुकूमत न बि ठही असां अपोज़िशन वेंदासीं त बि हीअं थींदो त बि हूअं थींदो। ऐं हुन जेका सूरत हाल आहे उन में यकीननि तमामु घणियूं ग़लतफ़हमियूं आहिनि जिन खे ईअं ई जीअं नवाज़ शरीफ़ जी पार्टी कंहिं ज़माने में ग़लतियूं करे चुकी, पीपल्स पार्टी ग़लती कई हुई हिकिड़ो दफ़ो 1985 इलेक्शन न बीह करे, ऐं हाणे जेके आहिनि से उहे कनि पिया ईअं। सो मां सम्झां थो त इन सॼे मां लेसन PTI लाइ त PTI कहिड़ो लेसन लर्न करे त छा सूरत हाल आहे हिननि सां। जी सो इहा सॼी सूरत हाल ॾिसण जोगी आहे त पॉलिटिकल पार्टीज़ पंहिंजी एफिशिएंसी, पंहिंजी कैपेबिलिटी जो मुज़ाहिरो करे ऐं कीअं इक़्तिदार कंदा, ऐं पोइ जेके अॻियां चैलेंजिस आहिनि उठ तॾहिं त रुना न ॿोरा थिएसि पिया। अॻियों जेको चैलेंज आहे उहो तमामु वॾो आहे, जेको इकोनॉमी खे मुंहुं ॾियणु ऐं करिणो आहे, उन में या आर आहे या पार आहे। जी ठीकु सर। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडो साहब, थैंक यू सो मच। इनाम भट्टी साहब, अवां जो छा ख़्यालु आहे सर? सिंध में ख़ासि तौर ते कॉम्परस सियासत ऐं GDA अॼु ऐलान कयो चूंडुनि जा नतीजा रद्द करे छॾिया अथऊं, पुरअमन एहतिजाज कयो वेंदो, आवाम जे हक़नि ते धाड़ो करार ॾिनो आहे चूंड नतीजनि खे। इनाम साहब ठीकु आहे, इनाम साहब सां राब्तो कयो पिया। नसीर मेमन साहब, हीउ जेको फार्मूला तजवीज़ जेका साम्हूं आई आहे हिनखे फार्मूलो चऊं, तजवीज़ चऊं, अधु मुदे जे लाइ वज़ीर आज़म जी, इन ते अवां जो कमेंट सर? डॉक्टर अयूब शेख साहब या रफ़ीक साहब जो ख़्यालु आहे त थियणु न खपे, वाज़े अक्सरियत ते सिंध में पीपल्स पार्टी खे अकेले सिर हुकूमत करणु खपे ऐं मर्कज़ में वरी ॿिन्ही जमातुनि खे सोचणु खपे?
अच्छा, सिंध में त इहो फार्मूले जी ॻाल्हि कान थी आहे या वफ़ाक़ में थी बिल्कुलु आहे? पंजाब में थी आहे, माफ़ कजो मरकज़ में थी आहे फ़िलहाल पंजाब त। में बि न थी जी। आहे, इहा सिर्फ़ु मर्कज़ में आहे, पंजाब में कोन थींदी आहे, छो त वॾो डिफरेंस आहे हुते, हुनजो क्लियर मेजॉरिटी आहे नवाज़ शरीफ़ जी, हुते पीपल्स पार्टी वटि कुल 10 सीटूं, पंजाब में हाणे वफ़ाक़ में इहो मॉडल टेस्ट करण खे मूंखे हुन ते ॾाढा कंसर्न्स आहिनि। उन में बलूचिस्तान वारे खे कॾहिं बि कंपेयर न करणु घुरिजे मॉडल खे। बलूचिस्तान हिकिड़ो सूबो आहे, उन जा इंटरनेशनल कनेक्शन्स कोन्हनि, उन जूं नेशनल लेवल जे पॉलिसीज़ जो इशू कोन्हे, ऐं ऑनेस्टली मूंखे चवणु न घुरिजे, पर असां वटि बलूचिस्तान खे हिकिड़ो बैकयार्ड बनायो वियो आहे। त जेकर उन में तव्हां इहे तजुर्बा कयो था त ॻाल्हि सम्झ में अचे थी। उते बि सही कोन्हनि बाय द वे। ॾिसो, डॉक्टर मालिक हिकिड़े सुठे पेस सां शयूं खयूं, हुन कुझु स्ट्रेटेजिक इशूज़ रिज़ॉल्व कराइण जी तरफ़ वधियो पिए, ऐं हुनजो ट्रम्प ख़तमु थियो, हुनखे चवनि तूं घर हलियो वञि। हाणे मां इस्लामाबाद लाइ छो नथो इहो सजेस्ट कयां, वफ़ाक़ लाइ ॿ टे शयूं हुन में ग़लति थी वियूं। हिकिड़ो इहो त पोइ तव्हां प्रेसिडेंट सेट कंदो त यार, जे असांजो चए पियो त 4 सालनि जी पार्लियामेंट ठाहियो, हीअ त 2.5 सालनि जी बि थी सघे। प्रैक्टिकली हिकिड़ी नई काबीना ठही रही हूंदी, पॉलिसी शिफ्ट हूंदो। ईअं थोरी आहे त हिकिड़ो माण्हू अची कुर्सीअ ते मटिजंदो, ईअं थोरी आहे त बिलाल भुट्टो ऐं शहबाज शरीफ़ हिकु तरह सां पाकिस्तान खे हलाए रहिया। तो इहो 2.5 सालनि वारो मॉडल वफ़ाक़ में ग़लति थी वेंदो। ऐं ॿी जॻहि मूं हाईलाइट करणु पियो घुरियो, उन्हनि डॉक्टर अयूब बि इशारो कयो त के दोस्त चवनि पिया, अॼु मूंखे हिकिड़ो मैसेज आयो त इंटरनल डिबेट हले पई ऐं पीपल्स पार्टी एडमंट आहे त ठीकु आहे 2.5 साल, पर पहिरियों वारो बिलाल भुट्टे खे मिलणु घुरिजे। मुंहिंजे ख़्याल में बिलाल भुट्टे सां जेकर कंहिंखे दुश्मनी करणी आहे त बिस्मिल्लाह कर, छो त पहिरियां 2.5 साल ई त मुसीबत जा हूंदा। तव्हांखे सॼी लॉन्ड्री साफ़ करणी आहे, तव्हांखे सॼो गंदु धोइणो आहे, तव्हांखे अपोज़िशन खे फेस करिणो आहे। न विसारिजो त भली तव्हां हुनजी पार्टीअ खे 100 सीटूं न ॾियो, पर उहा एग्ज़िस्ट त कंदी न कंहिं शिकल में, 5-7 ॾह फेराए पियो वञोसि। जंहिं हेॾी आफ़त जे दौर में बि 100 सीटूं कढी वई, उहो तव्हांजे ख़्याल में तव्हांखे सहूलियत सां अलॻि हलणु ॾींदी अॻियां पार्लियामेंट में? उहे हिकिड़ो टफ टाइम ॾियणु अचनि पिया, ऐं इंटरनेशनल सिनेरियोस फेवरेबल कोन रहिया आहिनि। इकोनॉमी ख़तरनाक हद ताईं तव्हांजी मसइलनि जो शिकार आहे। हीअ हला गुला में हुरमिच में यादि ई कोन्हे माण्हुनि खे त मईशत ते वहे वापरे छा पियो। तव्हांखे ख़बर आहे पुठियनि 6 महीननि में 4000 अरब रुपया पाकिस्तान जी बैंकुनि खां कर्ज़ कयो आहे तव्हांजी हिन गवर्नमेंट। इहो त हिन खां पुछाणो थींदो ई कोन, हीअ मुछूं वटि घर हलिया वेंदा। त मुंहिंजो ख़्यालु आहे त पहिरियां 2.5 साल तव्हांजा बिलनि जी बिल वधंदा, तव्हांखे IMF सां अॻियां वरी पंहिंजो वैलिडेशन करणी आहे, नए कर्ज़ लाइ वञिणो आहे, तव्हांजूं सभु यूटिलिटीज़ महांगियूं थींदियूं। हीअ जेके ऐलान आहिनि न त पगारूं ॿीणियूं थींदियूं ऐं हे बि कंदुसि हू बि कंदुसि, कुझु बि न करे सघंदो, सब्सिडी कोन ॾेई सघंदो, तव्हां वटि पैसा बि कोन बचंदा कंहिं शइ जा। इहे 2.5 साल जेकर को माण्हू बिलाल भुट्टे खे हिन शइ ॾांहुं राग़िब पियो करे ऐं धिके पियो, त मुंहिंजे ख़्याल में बिलाल भुट्टे सां लाइ हिकिड़ी मुसीबत पैदा कंदा। शहबाज शरीफ़ ऐं नवाज़ शरीफ़ वॾियूं पगूं ॿधी हुतां निकिता आहिनि, आया आहिनि, मथनि जा दादुलाब आहिनि, सीटूं बि PPI खां वधीक अथनि। डसी साहब, सो जेकर 2.5 साल पहिरियों त न थियणु घुरिजे, मां हिनखे नथो सम्झां। लॉजिकली पहिरियों हक़ PTI जो आहे, जे मूंखां पुछो, मूंखे नथी वणे, पर PTI जो हक़ आहे डेमोक्रेटिकली, तव्हां हुनखे भली झंडो नारो न ॾिनो आहे। पर ॿी ॻाल्हि आहे, रफ़ीक सही थो चए, त हुनजे बि दिमाग़ सतें आसमान तां हेठि लहे ई कोन थो, ख़ैर उहो कंहिं सां कोन थो ॻाल्हाइणु चाहे। इन में पंहिंजो बि नुक़सानु कंदो, डेमोक्रेसी जो बि नुक़सानु कंदो। पर जेकर लॉजिकल तरीक़े सां ॻाल्हाईंदासीं न, असां हिते हिकिड़ो डेमोक्रेटिक प्रोसेस ऐं स्पिरिट ते था ॻाल्हायूं न, त पहिरियों राइट हुनजो आहे। अच्छा, जे हुनजो न आहे, उहो नथो हुकूमत ठाहे सघे, जो कोन थो ठाहे सघे, सिधी ॻाल्हि आहे। त नेक्स्ट जेको लॉजिकल राइट आहे, उहो बहरहाल नवाज़ लीग जो ठहे, कूड़ी सची जेका बि आहे मैंडेट हुन वटि आहे। पीपल्स पार्टी वटि सीटूं उनजे भेट में घणियूं घटि आहिनि, ऐं स्ट्रेटेजिकली पीपल्स पार्टी खे हिन हालत में पहिरियों वारो बिल्कुलु बि न वठणु घुरिजे। इहो हुनजे लाइ तमामु हिकिड़ो मुंहिंजो ख़्यालु आहे त स्ट्रेटेजिकली हिकिड़ो डिज़ास्टरस डिसीजन हूंदो पीपल्स पार्टी। ऐं सर पहिरियों वारो जेकॾहिं नून लीग वठे थी ऐं मज़बूत अपोज़िशन तौरु PTI साम्हूं आहे, त पोइ ईअं बि थी सघे थो मुमकिनात में शामिल आहे त ईंदड़ जेको अधु वारो हुजे उन खां पहिरियां ई वरी PTI बेतमादी रिथ वारो बदिलो वठण में बि कामयाबु थिए सर, या अहिड़ी का सिचुएशन ठहे? 2.5 साल में घणो कुझु थी चुको हूंदो हिते, त रैपिडली शयूं डेवलप थियनि थियूं। पर मां नथो सम्झां त अनलेस त को नाई माई जहिड़ो ब्लेंडर करे हीअ हुकूमत नवाज़ शरीफ़ साहिबु पंहिंजे रिवायती एडवेंचर करण जे चक्कर में हलियो वञे, अदरवाइज़ मुंहिंजो ख़्यालु आहे त एॾो वॾो फौरन मूंखे वॾो टकराव ॿियो को नज़र कोन थो अचे। डिपेंड वाहिद फैक्टर जिते मूंखे कंसर्न आहे त नवाज़ शरीफ़ साहिबु सुख सां वेहण वारी तारीख़ रखे नथो, उहो केतिरो सुकून सां वेही हुकूमत हलाइणु चाहींदो, इहो हिकिड़ो वॾो फैक्टर। ठीकु, नसीर अहमद साहब, थैंक यू सो मच सर। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब सां बि राब्तो थियो आहे। इनाम साहब, छा ख़्यालु आहे सर, अॼु GDA पारां चूंडुनि जो बाइकआउट कयो वियो, मरहलेवार एहतजाज जो ऐलान कयो वियो आहे, केतिरो फ़र्क़ु पवंदे ॾिसो पिया हुआ सिंध जी मजमूई सूरत हाल ते?
ऐं उन खां पोइ वफ़ाक़ में जेका हुकूमत सादी जो मरहलो आहे उहो हिन वक़्त ताईं मुंझारे जो शिकार आहे सर। महिरबानी मेहताब, मुंहिंजे ख़्याल में एहतजाजनि जो अमल त ॿियनि जमायतुनि बि शुरू कयो आहे ऐं हुनजे ई करे जीडीए खे बि पंहिंजो घटि में घटि हुन ते एहतजाज रिकॉर्ड कराइण जे लाइ इहा स्ट्रेटजी खणी अचणी पई हूंदी। ऐं एहतजाज केतिरो थो थिए, केतिरी सतह जो थिए थो, उहो त हुन खां पोइ ई अंदाज़ो लॻाए सघिबो त हुनजी असुल जेका आहे सा रस्तो कहिड़ो था अख़्तियार कनि। पर बुनियादी सुवाल इहो आहे त मौजूदा वक़्त में जेके बि चूंडूं थी आयूं आहिनि उन खां पोइ ईंदड़ वक़्त में मुल्क जी सूरत हाल छा बीहंदी। वफ़ाक़ जे अंदरि जेकॾहिं उहे इन्हनि जे पुठियां हथ जेके कारफर्मा आहिनि, जेके इक़्तिदार खे पंहिंजी मर्ज़ी सां हलाइणु चाहिनि था, उन्हनि जी ख़्वाहिश हूंदी त पीपल्स पार्टी ऐं नून लीग गॾिजी करे इक़्तिदार पीडीएम वांगुरु ॿीहर हलाइनि ऐं पोइ उन में जेका सूरत हाल बीहंदी उहा इहा हूंदी त ॿई कमज़ोर ऐं ॿिन्ही जी सियासी जेका सोच हूंदी उहा मुल्क जे मुफ़ादनि सियासी इस्तेहकाम या मुआशी इस्तेहकाम जे बजाए पंहिंजे इक़्तिदार में पंहिंजा मज़ा वठणु जेको माज़ी में कीअं रहियो आहे उहो ई रहंदो। ऐं हिन वक़्तु वॾे खां वॾो मसइलो आहे इहो त इहे धुरियूं जेके बि आहिनि उन्हनि मां का बि इन क़िस्म जी का तवक़ो नथी रखी सघिजे त को हुननि जी सोच में इहो आहे त पाकिस्तान मज़बूत कीअं थींदो ऐं फेडरेशन जेका आहे मज़बूत कीअं थींदी या उन जे अंदरि सियासी इस्तेहकाम सां गॾु मुआशी इस्तेहकाम कीअं ईंदो। त उहे हिडन हैंड्स ऐं प्लस में ई उन्हनि जा साथारी जेके सियासी कुवतूं आहिनि वॾियूं उहे हिन वक़्तु सस्ते खां सस्ते सौदे ते तयारु थी वेंदियूं ऐं जेको ई इहो तव्हांखे नज़र अचे पियो त हुननि खे इहो फार्मूला ठाहे ॾियण जे लाइ बि होशियार आहिनि त 2.5 सालनि जे लाइ हिकिड़ो हुकूमत करे ऐं 2.5 सालनि जे लाइ ॿियो। माज़ी में पाकिस्तान खां अॻु में हिकिड़ा अहिड़ा तजुर्बा मूंखे यादि थो पए, ख़बर न आहे नालो कंहिंजे विच में इहो तइ थियो त हुननि क़ुर शरीफ़ ते बि लिखी ॾिनो त अधु मुदे जे लाइ तव्हां वटि इक़्तिदार हुजे ऐं अधु जे लाइ असां वटि, पोइ अधु मुदे खां पोइ उहे माण्हू हुन ते कोन बीठा। त साॻी सूरत हाल हाणे बि थी सघे थी ऐं इहा सूरत हाल बलूचिस्तान वारी असेंबली जे दौरान बि थी हुई। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं पंहिंजो मालिक बलोच वारनि ऐं मुस्लिम लीग नून जो गॾियल जेको आहे सो वज़ीर आला हुया त उन्हनि बि इहो तइ कयो, पर अॻिते हली करे कंहिं हद ताईं जहिड़ो हिक ॿिए सां उहे हिन ते राज़ी न हुया। पोइ शदीद इख़्तिलाफ़नि खां पोइ वञी करे हुन ते अमल दरामद थियो। त हींअर जेकॾहिं इहा सूरत हाल थिए थी त उन में हिकिड़ो हिक ॿिए ते एतमाद उन्हनि जो रहंदो कोन ऐं न ई उन जे हिक ॿिए जे पुठियां हलण लाइ तयारु थींदा। छाकाणि पीडीएम में गॾु हलण खां पोइ वरी तव्हां चूंडुनि जे दौरान ॾिठो त उन्हनि हिक ॿिए ते केतिरियूं इल्ज़ाम बाजियूं कयूं ऐं कीअं हलिया। त साॻियो ई वरी जेॾी महिल इक़्तिदार गॾिजी कंदा त जेको अधु मुदो जंहिं वटि हूंदो ॿिए दफ़े इक़्तिदार जे अधु हिसे में जेका बि जुड़ ईंदी त उहा या त इन कोशिशि में हूंदी त हुनखे इक़्तिदार मुंतक़िल न थिए, पर जे थिए बि त वरी पोइ उन ते सॼियूं बोतान बाजियूं इल्ज़ाम बाजियूं। त मजमूई मुंहिंजो हिन में एनालिसिस इहो आहे त पाकिस्तान जे अंदरि जमहूरियत कमज़ोर थींदी पई वञे, पार्लियामानी सिस्टम कमज़ोर थींदो पियो वञे ऐं उन सॼे कमज़ोरी खां बाद जेके उहे हिडन हैंड्स आहिनि उन्हनि जी सघ जेका वधे थी उन्हनि जे सबब जे करे मुल्क जी जेका सालमियत आहे उहा ख़तरे में पहुची थी वञे। ऐं मूंखे ख़बर न आहे त इन स्टेप्स खां पोइ अॻिते जी सूरत हाल छा हूंदी, छाकाणि त पीटीआई जो एॾो सारो मैंडेट जेको आहे उनखे उहे कीअं फेस कंदा। ऐं ॿियो इमरान खान खे या तव्हां हयात को जेल में रखी छॾनि या पीटीआई खे मुकमिल तरह सां वाइप आउट करण जे लाइ का रिथा कनि, उहा बि हुननि खां मुमकिन कोन्हे जो हींअर अहिड़े क़िस्म जे कंहिं बि फ़ैसिले सां जमहूरियत कमज़ोर थींदी बजाए जो मज़बूत थिए। ठीकु आहे प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, वॾी महिरबानी। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। डॉक्टर यूब शेख साहब, थैंक यू सो मच। नसीर मेमन साहब, वॾी महिरबानी। ऐं प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, पीपल्स पार्टी नून लीग विच में हुकूमत सादी जे हवाले सां मुशावरतुनि जो सिलसिलो हलंदड़ आहे। मुख़्तलिफ़ तजवीज़ूं साम्हूं अचनि पियूं, इन ते ॻाल्हि ॿोल थी। ऐं ॿियो जीडीए जेको बाइकआउट कयो आहे, एहतजाज जो ऐलान कयो, इन जो केतिरो असरु थींदो इन ते ॻाल्हि ॿोल कई। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। इन प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।